पीएम ख़बर नाज़रीन अवां शेयर कंदासीं त ठटो खिपरो ऐं सामारो में कोहीड़ो छायल आहे जंहिं सबबि बिजली बि मुतासिर थी आहे। अपडेट कयूं पिया ठटो खिपरो सामारो में कोहीड़ो हिन वक़्त ताईं छायल आहे। अवां खे अपडेट कयूं पिया जंहिं सबबि सीअ में बि इज़ाफ़ो थींदो पियो वञे। ठटो खिपरो ऐं सामारो में कोहीड़ो छायल आहे। ठटो खिपरो ऐं सामारो में कोहीड़ो छायल आहे जंहिं सबबि ट्रैफ़िक में बि इलाही परेशानी थी रही आहे। अवां खे ॿुधायूं पिया कोहीड़े सबबि ट्रैफ़िक जी रवानी बि मुतासिर थिए पई जॾहिं त बिजली जो निज़ाम बि सख़्तु मुतासिर थियो आहे। ठटो खिपरो ऐं सामारो में कोहीड़ो छायल आहे। ठटे मां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ठटे में भी कोयले सबब धुंध छायल आहे। अॼु सुबुह खां वठी ठटे ज़िले जे मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि ते धुंध सबब ऊंधा वारी सूरताल आहे। हिन वक़्त ताईं धुंध बरक़रार आहे। ठटे जी जेका हैदराबाद रूट सिजावल बदीन ऐं कराची रूट ते हलंदड़ जेकी ट्रैफ़िक आहे उहा सख़्तु मुतासिर थी रही आहे। उन सां गॾोगॾु साहिली तोड़े कोहिस्तानी पट्टी में वधीक जेका धुंध जो असरु हिन वक़्त ताईं मौजूदु आहे। कोहीड़े सबब शदीद धुंध जे करे जिते आम ज़िंदगी मुतासिर थी आहे उते बिजली जो निज़ाम दरम थी वियो आहे। पूरे ठटे ज़िले अंदरि हिन वक़्त ताईं बिजली बंदि आहे जॾहिं त धुंध सबब आम रवाजी जेका आहे ज़िंदगी आहे ख़ासि तौर ते जेका ट्रैफ़िक आहे उहा सख़्तु मुतासिर थी रही आहे। ऐं हिन वक़्त ताईं ठटे जे मुख़्तलिफ़ जेके रोड रस्तनि ते ऊंधा वारी सूरताल आहे। निगाह जी हद जेका आहे ख़तरनाक हद ताईं घटिजी सिर्फ़ु चंद मीटरनि ताईं पहुती आहे। हिन वक़्त ताईं जेका आहे धुंध वारी सूरताल मुख़्तलिफ़ ठटे जे इलाइक़नि में बरक़रार आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ठटो खिपरो सामारो ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़ो छायल आहे। बिजली ऐं ट्रैफ़िक जो निज़ाम बि सख़्तु मुतासिर थियो आहे। हद निगाह घटिजी वञण सबबि रोडनि ते ट्रैफ़िक बीठी वई आहे। सीअ में बि वाध सबबि माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। ठटो खिपरो सामारो ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़ो छायल आहे। बिजली ऐं ट्रैफ़िक जो निज़ाम सख़्तु मुतासिर थियो आहे। हद निगाह घटिजी वञण सबबि रोडनि ते ट्रैफ़िक बीठी वई आहे। सीअ में बि वाध थी आहे जॾहिं त कणिक वनफ ऐं ॿियनि फसलुनि खे बि नुक़सान पहुतो आहे। ठटो खिपरो सामारो ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़ो छायल आहे। बिजली ऐं ट्रैफ़िक जो निज़ाम बि सख़्तु मुतासिर थियो आहे। ख़बरुनि ऐं अपडेट्स जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अवां प्रोग्राम ॾिसी सघंदा। ॻाल्हि ख़ल्क़े ख़ुदा जी ॾिसंदा रहो केटीएन न्यूज़।